सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 8 मज़मून साइंस बाब 4 सबक ॿियो माहौल ते इंसानी सरगर्मियुनि जा असर इफेक्ट्स ऑफ ह्यूमन एक्टिविटीज़ ऑन एनवायरनमेंट। ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां नाना आबिद। ॿारो हिन सबक में असां इंसान ज़ात जे सरगर्मियुनि जो आबहवा ते असर ॾिसंदासीं त कहिड़ो थियो आहे ऐं कहिड़ा मुनफ़ी असरात मुरतब थिया आहिनि। जेके टॉपिक असां कवर कंदासीं उहे आहिनि ह्यूमन एवोल्यूशन, बैलेंस इन इकोसिस्टम ऐं इम्पैक्ट्स ऑफ पॉल्यूशन। इंसानी तमदन ज़ाहिर थियण खां वठी अॼु ताईं तमामु घणी तरक़ी करे चुको आहे। जेकॾहिं अॻे ज़माने जा इंसान कुझु हीअं रहंदा हुआ त मॉडर्न क़िस्म जा जेके इंसान आहिनि उन्हनि तरक़ी करे नवां शहर ॼाया आहिनि ऐं पंहिंजे लाइ सहूलियत जूं तमामु घणियूं सामान पैदा कयूं अथनि, जंहिंमें गाॾियूं, मोटरूं, दुकान, घर, रस्ता वग़ैरह सभु शामिल आहिनि। सो अचो त असां हिकु नज़र ॾिसूं त इंसान पंहिंजे तमदन जे इर्तिका में केसि ताईं पहुतो आहे। रहाइश जे इर्तिका जो ज़िक्र कजे त इंसान पहिरीं गारनि में रहंदो हो, उन खां पोइ उन झुगियूं ठाहियूं, उन खां पोइ काठीअ जा घर ठाहियईं, उन खां पोइ पका घर ठाहियईं। अॼुकल्ह मॉडर्न बिल्डिंग्स ठाहे पियो थो। मक़सदु छा आहे त जेका रिहाइश आहे उहा वधीक महफ़ूज़ हुजे ऐं वधीक आरामदाह हुजे। सवारीअ जे सहूलियतुनि जे इर्तिका बि थी। पंधु घुमण वारो माण्हू पोइ कंहिं जानवर ते या घोड़े ते सवारी कंदो हो या गॾह ते। उन खां पोइ फीथो ईजाद थियो त गॾह गाॾी ऐं घोड़े गाॾी ईजाद थी। उन खां पोइ कार ईजाद थी। उन खां पोइ नए क़िस्म जी कार ईजाद थी। ऐं अॼुकल्ह त पाणीअ जा जहाज़, हवाई जहाज़ ऐं अलाए कहिड़े कहिड़े क़िस्म जूं सवारियूं मौजूदु आहिनि। इन जो मक़सदु छा हो त ॾींहंनि जो सफ़र कलाकनि में करे सघिजे ऐं भार ढोइण जी सलाहियत में इज़ाफ़ो थिए। ॿार इंसान खाधे जे मामले में बि इर्तिका कई आहे। अॻे जेको आहे उहो जानवरनि जे शिकार ते या ॿूटनि ते या मच्छियुनि ते गुज़ारो कंदो हो, पर अॼुकल्ह तव्हां ॾिसो त बर्गर ऐं पिज़ा ऐं कोला ऐं KFC ऐं रोल ऐं अलाए छा छा जेको आहे ऐं फ्राइज़ उहे अची विया आहिनि। खाधे जी इर्तिका में छा थियो जो इंसान वधीक ज़ाइको पियो खपेसि ऐं इंसान खे वधीक क़िस्म जो खाधो पियो खपे। सो उनजे लाइ खाधे जी इर्तिका थी। अॻे ज़माने में घर जा कम माण्हू सभु हथ सां कंदा हुआ ऐं घणो करे मायूं उहो कमु कंदियूं। पर अॼुकल्ह उहे घरनि जा कम बि मशीनुनि सां था थियनि। जीअं फ्रिज थी, असां वटि ओवन थियो, डिशवॉशर थियो, वॉशिंग मशीन थी, माइक्रोवेव, इस्त्री, वैक्यूम क्लीनर ऐं किचन जे सामाननि जो त अलाए तख़मीन कोन्हे अलाए केतिरनि क़िस्म जो। सो मक़सदु घटि महिनत आहे ऐं घटि वक़्तु लॻाइणु आहे ऐं कमु साॻियो ई करिणो आहे या अञा बि वधीक कमु करिणो आहे। इंसानी इर्तिका ज़राअत जे मैदान में बि थी आहे। अॻे ज़माने जो इंसान हथ सां जेको आहे उहो काठियुनि सां खोटींदो हो ज़मीन खे, उन में कुझु पोखींदो हो। उन खां पोइ पथर जो ज़मानो आयो त पथर सां, उन खां पोइ लोह जो ज़मानो आयो त लोह सां खोटणु शुरू कई। उन खां पोइ जेको आहे हर ठाहियईं, उन खां पोइ ॿिटा हर ठाहियईं, उन खां पोइ ट्रैक्टर ठाहियईं। पर अॼुकल्ह त प्रिसीशन फार्मिंग आई आहे जंहिंमें सभु मशीनूं कमु थियूं कनि। उहे मशीनूं जेके आहिनि ऑटोमेटिक आहिनि, जिन खे तव्हां हिकिड़े कमरे में वेही ऐं कंप्यूटर सां कंट्रोल करे ऐं हलाए सघो था। इन खे प्रिसीशन फार्मिंग चवंदा आहिनि। सो मक़सदु छा आहे त असांजे पैदावार में इज़ाफ़ो थिए ऐं असां घटि महिनत करे वधीक पैदावार जेको आहे उहो हासिलु करे सघूं। पर पैदावार वधाइण लाइ असां कीमियाई भाण इस्तेमालु कंदा आहियूं ऐं जीतनि खां बचण लाइ जीतमार दवाऊं बि असरु कंदा आहियूं, पर उन्हनि जो बि माहौल ते असरु थिए थो। जेके पेस्टिसाइड्स आहिनि उन मां कुझु हिसो त असांजे मक़सद लाइ इस्तेमालु थो थिए, यानी कीड़नि खे मारण लाइ थो इस्तेमालु थिए, पर उन मां कुझु हिसो जेको आहे उहो एवापोरेट थी, डिकम्पोज़ थी मथे हवा में हलियो थो वञे ऐं हवा खे आलूदा थो करे। कुझु हिसो जेको आहे उहो ॿूटनि ताईं कोन थो पहुचे, पर ज़मीन में अंदरि थो वञे ऐं अंदरां ज़मीन मां थी उहो जेको आहे उहो असांजे नदियुनि, नालनि ऐं ॿियनि पाणीअ जे ज़ख़ीरनि में वञे थो। उतां वरी एवापोरेट थी मथे थो वञे। न सिर्फ़ु समुंडी जानदारनि खे या पाणीअ जे जानदारनि खे नुक़सानु थो पहुचे, पर जेको एवापोरेट थो थिए उहो वरी वापसि ज़मीन ते बचे थो। अहिड़ी तरह जेके असांजा कीमियाई भाण आहिनि उहे बि सभु इस्तेमालु कोन था थियनि। उहे बि कुझु त ॿूटे ताईं पहुचनि था, पर उनजो घणो हिसो नाइट्रोजन जे बुखारात जी सूरत में, यानी नाइट्रस ऑक्साइड या नाइट्रिक ऑक्साइड जी सूरत में हवा में वञे थो या असांजे पाणीअ जे ज़ख़ीरनि में वञे थो। तव्हां कॾहिं सोचियो आहे त तहज़ीब जी इहा इर्तिका सहूलियत पहुचाई आहे,
पर उहा हवा खे गदिलो करण जो कारण बि आहे। असां घरनि में जेके चुल्हा ॿारियूं था या जेके ॿिया कम कयूं था, उन्हनि मां दूंहों ख़ारिज थो थिए जंहिंमें पॉल्यूटेंट्स आहिनि। असां ज़मीनुनि में जेके फर्टिलाइज़र इस्तेमालु था कयूं या पेस्टिसाइड इस्तेमालु था कयूं, उन्हनि में बि जीअं असां ॾिठो त पॉल्यूशन आहे। असां जेके गाॾियूं इस्तेमालु था कयूं उहे बि ख़तरनाक दूंहों ऐं ख़तरनाक गैसूं छॾनि था। असांजा जेके वॾियूं वॾियूं बिल्डिंग्स आहिनि, जेके कंस्ट्रक्शन आहिनि, उहे बि असांजे माहौल खे ख़राबु थियूं कनि, छो त उहे असांजी ज़मीन खे कटे उन जाइ ते ठहनि थियूं। जिते असांजो सावक हुअणु खपे, उन जाइ ते असां अॾावत था कयूं। असांजा कारखाना ऐं बिजली घर जेके असांखे घरनि में सहूलियतूं था ॾियनि ऐं मुख़्तलिफ़ शयूं बहम पहुचाइनि था, उहे बि हवा में मुख़्तलिफ़ क़िस्म जा गदिलायूं छॾनि था या गदिलोपण कनि था। बाक़ी जेके कुदरती आफ़तूं आहिनि, जीअं वाइल्ड फायर्स आहिनि, फॉरेस्ट में जेके लॻंदियूं आहिनि, या जंगली बाहि जंहिंखे चइबी आहे, त उहे त हाणे अलाह जो इज़ाब आहे। उहे त कॾहिं कॾहिं ईंदा ई आहिनि। जेकॾहिं असां तमदन ऐं तहज़ीब जी तरक़ीअ जे बारे में सोचूं त असां हीअ नतीजा कढी सघूं था। धरतीअ ते ज़िंदगीअ जे बका लाइ ज़रूरी आहे त माहौल जे सभिनी जानदार ऐं गैर जानदार हिसनि में हिकु मुतवाज़िन लाॻापो हुजे, यानी असांजे इकोसिस्टम में तवाज़ुन बरक़रार रहे। गुज़िरियल 100 सालनि दौरान इंसान पंहिंजी वधंदड़ आबादी ऐं तरक़ी कंदड़ सनअतकारी वारे समाज जे करे ज़मीन जे माहौल ते इंतिहाई हानिकार असर पैदा करे चुको आहे। कुदरती वसीलनि जे गैर मुतवाज़िन ऐं बेदर्गी इस्तेमाल बि माहौल खे काफ़ी छीहो रसायो आहे। Yani a balanced ecosystem, which is relationship between living organisms, including humans and environment, is essential to maintain life on Earth. During last 100 years, increased human population and widespread industrialization societies have created a massive impact of human activities on the environment on Earth. The unbalanced use of natural resources has created harmful impact on environment. और इकोसिस्टम ऐं उन में तवाज़न यानी इकोसिस्टम ऐं उन में बैलेंस ऐं इक्विलिब्रियम जे बारे में वधीक मालूमात हासिल करण लाइ ऐं जेको तव्हां पढ़ी चुका आहियो उनखे पंहिंजे ज़हन में ताज़ो करण लाइ तव्हां क्लास 6 जो लेक्चर 4 ऐं उनजो लेक्चर 4-9 तव्हां ॾिसी सघो था, यानी चोथों बाब, चोथों सबक ऐं चोथों बाब, 9 सबक, ऐं तव्हांखे उहा यादि ताज़ा थी वेंदी। इकोसिस्टम में अदम तवाज़न इकोसिस्टम लाइ तबाह कुन बि थी सघे थो। कंहिं हिकु अंसर जी तब्दीली जो सॼे इकोसिस्टम ते वॾो असरु थिए थो, यानी समूरनि वसीलनि या रिसोर्सिस ते उनजो असरु थिए थो इकोसिस्टम जे हिकु अंसर जी तब्दीली जो। कुदरती आफ़तुनि यानी ॿोॾि, तूफ़ान, ज़िलज़िलो, बाहि जो तमामु वॾो असरु थिए थो, पर उहो अक्सर मुस्तक़िल न हूंदो आहे ऐं कुझु वक़्त में इकोसिस्टम वरी चङो भलो थी वेंदो आहे। पर इकोसिस्टम में इंसान जी पैदा कयल तवाज़ुन जो असरु मुस्तक़िल आहे, छो त उहो असां कंटिन्यू कंदा था रखूं, असां उन अदम तवाज़ुन खे वधायूं पिया था। उन खे वापसि मोटाइण लाइ इंसाननि खे गॾिजी महिनत बि करणी पवंदी ऐं क़ुर्बानियूं बि ॾियणियूं पवंदियूं। इकोसिस्टम सां इंसान जी खेचल जे नतीजे में ई ख़राबियूं थियूं आहिनि। हवा जे मयार में ख़राबी यानी पुअर एयर क्वालिटी, आलमी मौसमी तब्दीली यानी ग्लोबल क्लाइमेट चेंज, पीअण लाइक़ु पाणीअ जी घटिताई, अनड्रिंकेबल वाटर, ज़मीन जो मैसारजणु, घसी वञणु या खाॼी वञणु, सॉइल इरोजन। हिन में पहिरियूं ॿ जेके आहिनि यानी हवा जे मयार में ख़राबी ऐं आलमी मौसमी तब्दीली इंतिहाई अहम आहिनि, उनजे करे असां हिननि खे थोरो तफ़सील सां ॾिसंदासीं हिन बाब में। हवा जी आलूदगीअ जे करे जेके असर थियनि था असांजे माहौल ते उहे तमामु घणा आहिनि, पर उन मां चंद क़ाबिल ज़िक्र ई आहिनि। तेज़ाबी मींहुं, तेज़ाब वारी बरसाति पवणु यानी एसिडिक रेन्स, सावक घर वारो असरु या आलमी तपश जंहिंखे असां ग्रीन हाउस इफेक्ट या ग्लोबल वार्मिंग चवंदा आहियूं, ओज़ोन तह में सुराख, ओज़ोन लेयर डिप्लीशन, ऐं इहे सभु त असां कयूं पिया था पंहिंजे आम एक्टिविटीज़ जे करे, पर उन खां अलावा असां ॿेला ऐं वण बि कटियूं था। सो ॿेला ऐं वण जॾहिं झंग ॿेला ऐं वण कटिजनि था, जेका डिफॉरेस्टेशन थी थिए, त उहा बि हिननि ते असरअंदाज़ थिए थी।
छो त जेतिरा ॿेला घटि थींदा ओतिरी ऑक्सीजन घटि पैदा थींदी। ऐं अहिड़ी तरह असां ॿीणो असरु था विझूं हिननि टिनी ते। सो असां हाणे जेको हिन बाब में ॾिसंदासीं उहे आहिनि अॻियां तेज़ाबी मींहं, सावक घर वारो असरु, ओज़ोन तह में सुराख ऐं डिफॉरेस्टेशन। इन ते असां पंहिंजे अॼोके सबक जी पुॼाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।